इन जो गर्ज ऐं गायत ऐं मक़सद कहिड़ो हो, लिनुरियहू मिन आयातिना, हिन जे लाइ त पंहिंजे उन आसमाने खे पंहिंजूं के निशानियूं ॾेखारियूं। लिनुरियहू मिन आयातिना, हिन जे लाइ मेराज करायोसीं त उन अब्द मुक़द्दस के पंहिंजूं के निशानियूं ॾेखारियूं। इन्नहू हुव समीउल बसीर, बेशक इहो ई ॿुधंदड़ हुयो, इहो ई ॾिसंदड़ हुयो। हिन आयत पाक जे अंदरि मेराज जो मक़सद, मेराज जो गर्ज ऐं गायत अल्लाह ताला इहो ॿुधायो आहे त पंहिंजे हबीब खे पंहिंजूं के निशानियूं ॾेखारियूं। मिन तबईदी आहे, यानी के निशानियूं ॾेखारियूं, पंहिंजूं के निशानियूं ॾेखारियूं। छा हुजूर जन खे सभु कुझु न ॾेखारियो वियो? क़ुरान में चए थो के निशानियूं ॾेखारियूं। हकीकत इहा आहे त मदीने वारे साईं खे रब पूरी कायनात जा हर शइ आश्कार करे ॾेखारी, पर के निशानियूं हिन जन जो ताल्लुक़ ॾिसण सां आहे, के निशानियूं हिन जन जो ताल्लुक़ ॿुधण सां आहे, के निशानियूं अहिड़ियूं आहिनि जन जो ताल्लुक़ चखण सां आहे, के निशानियूं अहिड़ियूं आहिनि जन जो ताल्लुक़ छुअण सां आहे। हाणे जेकॾहिं अल्लाह ताला ईअं फरमाए हा त सभई निशानियूं ॾेखारियूं, त पोइ मक़सद इहो हो त हुज़ूर जन खे अहिड़ियूं निशानियूं ॾेखारियूं हुयूं जन जो ताल्लुक़ ॾिसण सां हुयो, बसि ॿियूं निशानियूं न ॾिठियूं। पर अल्लाह ताला फरमायो मिन आयातिना, कुछ निशानियों देखारियों सी, कुछ खारायों सी, कुछ प्यारियों सी, कुछ चखायों सी, कुछ बुधायों सी। अक्सर मकसद मेरा जो महबूब के देखारण। इन आयत के अंदर लिनुरियहू मिन आयातिना में मदीने वारे साईं जे दीद मुबारक जो कमाल ज़िक्र थियो। महबूब जे ॾिसण जो कमाल, महबूब जे निहारण जो कमाल। ऐं ॿुधो, ॾिसण जे लाइ त असीं सभु ॾिसूं था, अखियूं असांखे बराबरि ॾिनियूं आहिनि, पर तुंहिंजो मुंहिंजो ॾिसण ॿियो आहे, मदीने वारे साईं जो ॾिसण ॿियो। कीअं? असां ॾिसंदासीं अॻियों, पुठियों नज़र न ईंदो, जेसीं लवणो नज़र आहे, छो त अखियूं साम्हूं आहिनि, दीद साम्हूं कोन्हे। पर मदीने वारो साईं जीअं अॻियां ॾिसंदो आहे, तीअं पुठियां ॾिसंदो आहे। मुस्तफा जे दीद जो कमाल। तूं असां ॾिसंदा आहियूं रोशनी में, ऊंदहि में कुछ नज़र न ईंदो आहे। पंहिंजो घर पे बिजली बंद थी वञे त पंहिंजे घर में माण्हू ताबा खाईंदो आहे। ख़बर बि आहे त खट हितो रखी आहे, टेबल हितो पई आहे, कुर्सी हितो पई आहे, पर जो बिजली बंद थी वञे निकिरंदो त वञी खट में ठका कंदो। अखियूं अखियूं आहिनि, पर नज़र नथो अचे, छो त रोशनी न आहे। पर मुझो लजपाल मोहम्मद करीम, उन जे ॾिसण जी कुवत ऐं कमाल इहो, जीअं रोशनी में ॾिसनि था, तीअं ऊंदहि में बि। तव्हां असां ॾिसंदा आहियूं, जेका शइ आम्हूं साम्हूं हुजे, केसी ताईं जो हिकिड़ो माण्हू हिन थंबे जे ओट खां परियों वेठो आहे, हिन ई मजलिस में, हिन ई महफ़िल में, हिन ई मस्जिद में, पर विचों थंबो ओट आहे त उहो मूंखे नथो ॾिसे, मां उनखे नथो ॾिसां। अॻियों ओट अची वञे त का शइ नज़र न ईंदी आहे। इहा आहे तुंहिंजे मुंहिंजे ॾिसण जी खूबी। पर मदीने वारो साईं जे दीद खणे त आमो
सामो सामो वारन के तो ॾिसे पर लख रुकावटुनि जे परियूं बि ॾिसे। उनजो मिसाल मके वारनि चयो त सही तव्हां जे मेराज करे आया आहियो, मस्जिद अक्सा मां थी आया आहियो, नमाज़ पढ़ाई अथव नबियनि खे, ऐं असांखे इहा ख़बर आहे त तव्हां ज़ाहिरी तरह मके खां फ़लस्तीन कॾहिं बि न विया आहियो। इहा असांखे पक आहे त तव्हां मस्जिद अक्सा ॾिठी न आहे। जेकॾहिं अॼु तव्हां मेराज में दावा कयो त तव्हां ॾिठी आहे, असां हर साल 2 भेरा वेंदा आहियूं, रहलत शिताए व सैफ लीलाफ कुरैश ईलाफिन रहलत शिताए व सैफ। कुरैश उहे मोहब्बत रखंदा, हिकिड़ो सियारे जो सफ़र कंदा, मुल्क शाम ॾे, ॿियो ऊन्हारे जो सफ़र कंदा, सुभान अल्लाह, साल में 2 भेरा वेंदा हुया। सम्झो था? असां मस्जिद अक्सा ॾिसी आया आहियूं, असांखे पता त तव्हां विया न आहियो। हाणे असीं था तव्हां को निशानियूं पुछूं, जे तव्हां ॿुधायूं त मञंदासीं तव्हांजो मेराज सचो। सुभान अल्लाह। साईं फरमा पुछो, पुछण लॻा त मस्जिद अक्सा जा दर घणा आहिनि, दरियूं घणियूं आहिनि, रोशनदार घणा आहिनि, छत में काठ घणो आहे, सुभान अल्लाह, सिफूं घणियूं आहिनि, सुभान अल्लाह। हर जुम्मो था हिते पढ़ो, मां तव्हांखे पुछां त हिन खां पहिरीं मस्जिद में सिफूं घणियूं ॿुधाईंदो न? सची ॿुधाए हिकिड़ा जुमे ते था अचनि, उन्हनि खे न ख़बर कोन हूंदी, पर जेके हिते 5 वक़्त नमाज़ था पढ़नि उन्हनि खे ख़बर कोन्हे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मिठ लॻा पुछां सिंधू घणियूं मुश्किल ॿुधाए, सम्झो था? हाणे हुज़ूर जब विया सर्व नमाज़ मस्जिद अक्सा में पढ़ाए, नबी सां मुखातिब थी, साईं जन हलिया जाओ। इहो सुवाल ठहे पियो, कहिड़ो सुवाल करणु ठहे पियो उन्हनि खे, न पियो ठहे। भई हिकिड़ो माण्हू आयो, नमाज़ पढ़ी हलियो वियो, उन खां पुछण त दर घणा आहिनि, दरियूं घणियूं आहिनि, पटियूं घणियूं आहिनि, कापूं घणियूं आहिनि, दरवाजे जा कवाड़ घणा आहिनि, ओभर जो दर घणा आहिनि, ओलह जो दर घणा आहिनि। हबीबन फरमाया त पुछो पुछो, तव्हांजी दीद ॿी आहे, मोहम्मद जो ॾिसण। पुछो, जेको पुछंदव सो ॿुधाईंदो। चयोसीं ओभर जो दर घणा आहिनि, साईं फरमाया एतिरा, ओलह जो दर घणा आहिनि, पर फरमाया एतिरा। जेकी निशानियूं पुछंदा विया, मदीने वारो साईं ॿुधाईंदो। चयूं बेशक तव्हां मस्जिद अक्सा ॾिठी आहे, हुते पहुता पर फरमाया जेकॾहिं मस्जिद अक्सा जी पक थियो त मथे आसमाननि जे सैर जी बि पक कयो। मुहम्मद रसूलुल्लाह सादिकुल वअदुल अमीन। मुहम्मद उहो आहे जेको हमेशह सच ॻाल्हाईंदो आहे, वाइदो सचो कंदो आहे, अमानतदार आहे, कॾहिं हिन मुहम्मद करीम जे ज़बान मथां कूड़ न निकितो आहे। वरी चयोसीं पर अञा हिकिड़ी असांखे निशानी ॿुधायो, पक थी वञे। पुछो मके वारनि चयोसीं असांजा काफ़िला 3 वेल आहिनि फ़लस्तीन, भला इन रस्ते सां जो तव्हां वियो त उहे असांजा काफ़िला तव्हां ॾिठा? सुभान अल्लाह। हिकिड़ो काफ़िलो तव्हांजो रूहा वटि ॾिठो, रूहा, सुभान अल्लाह, उनजो उठ गुम थी वियो हो, परेशान बीठा माण्हू मोकिलियो उठ जे लाइ। पोइ ॿिया पुठ जेके काफ़िलो होशियार हुयो, हिकिड़ो पुठ वेठल हुयो, उनजे पलाण ते पाणीअ जो प्यालो रखियल हुयो। छा? पाणी जो प्यालो। उहो पाणी खणी को पीतो, पाणी खणी को पीतो। हमरा जेको बीठो हो न फलाणो, उनखे पुछियो अस्सलाम वालेकुम,
उन्हें छिरक भरे बे साथी के जो हाजा सौत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अरे ये तो मोहम्मद जो आवाज सुभान अल्लाह तबियो के चरियो जे मोहम्मद वेठो मक्के में तू हिते दूर जा आवाज ॿुधी सुभान अल्लाह। हाणे जॾहिं काफ़िलो मोटी अचे न पुछा कजो न त उन्हनि जो मूं सलाम कयो उन्हनि मुंहिंजो आवाज़ ॿुधो वियो छो त पाणीअ जो प्यालो जेको भरियल हो ख़ाली मिलियो हुयो न या न सुभान अल्लाह। पुछे पियो हिकिड़ो ॾेढ यार ॾे ख़बर निशानी तब कुछ जो तो मोहम्मद मुस्तफा मेरा सही फरमायो। अञा ॿुधायांव तव्हां जो काफ़िलो हिकिड़ो फलाणी मंज़िल ते मूंखे मिलियो उन्हनि जे काफ़िलो जेॾी महिल अचे पियो न मके शरीफ़ ॾे मोटियो त उन जे अॻियूं काफ़िले जे हिकिड़ो उठ आहे उन उठ ते भूरे रंग जूं बोरियूं लॻियल आहिनि। इहा निशानी अथव जेकॾहिं तव्हांखे इहा निशानी नज़र अचे त पक ॼाणो मुंहिंजो मेराज सचो आहे। जॾहिं काफ़िलो आयो पुछा कयूं न त ॾियो ख़बर तव्हां मोहम्मद करीम जो को आवाज़ ॿुधो चए हा यार कसम सां असांजो प्यारो पाणी जो ख़ाली हो मोहम्मद जो सलाम जो आवाज़ असां ॿुधो। वरी ॾिसनि त काफ़िले जे अॻियां बराबरि उठ आहे जंहिं ते ॿ भूरे रंग जूं गोरियूं लॻियल आहिनि। मिन आयातिना मदीने वारो साईं हर शइ ॾिसंदो वियो मुलाहिज़ा कंदो वियो मुशाहिदो कंदो। साईं फरमाए त मूं जिब्रील खे ॾिठो नबीअनि वटि जिब्रील ईंदो हो इंसानी सूरत में माण्हू जे शिकिल में ख़ुदि मदीने वारे साईं वटि जिब्रील ईंदो हो न त हिकिड़ो असाबी हुयो ॾाढो सुहिणी सूरत जो असाबी सुहिणी सूरत जो नालो हुओ दिहया कल्बी। पर दिहया कल्बी जी सूरत वठी जिब्रील साईं जी खिदमत में सुभान अल्लाह। वो दिहया कल्बी सां इमाम हसन हुसैन ॾाढो प्यार कंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं वो दिहया कल्बी हसनैन करीमैन सां प्यार कंदो कॾहिं कॾहिं शहज़ादनि खे कुलनि ते खणंदो सुभान अल्लाह। हाणे इहा ख़बर जेॾी महिल जिब्रील दिहया कल्बी जे सूरत में ईंदो त इमाम हसन ऐं हुसैन ते जिब्रील जे कुल्हनि ते चढ़ी वेंदा हुया। सम्झंदा साबिया दिहया कल्बी इहा ख़बर न आहे त नूरी मलाइकनि जो सरदार जिब्रील अमीन साईं फरमाईंदा मेराज वारी रात जिब्रील खे मूं असली सूरत में ॾिठो। कहिड़ी सूरत में? असली शक्ल असली शबीह में ॾिठो में जिब्रील खे 600 पर हुया। घणा पर हुया? हिकिड़ो पर हीअं पखेड़े न त इहा सॼी धरती ढकिजी वञे सॼी काइनात ज़मीन आसमान छांइजी वञनि। एॾो हिकिड़ो जिब्रील जो पर वॾो आहे हिकिड़ो पर एॾो वॾो आहे अहिड़ा 600 पर अथसि जिस्म त अञा वॾो अथसि। जिब्रील खे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। मीकाईल खे ॾिठो। मीकाईल एॾो वॾो हो जो दुनिया सॼी जा दरिया समुंड मीकाईल जे मथे ते हारजनि त पाणीअ जो कुड़ो बि ज़मीन ते न पहुचंदो बदन खे लॻी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेशक हिकिड़ो पाणीअ जी नंढड़ी लप भरे हिन जे मथे ते हारियां अल्लाह
यो पानी हिते मथे के वारन के बदन के लगी भी तो हेठ कोन पहुंचो पर जे बाटली भरे आया तो जिस्म का लगी वे हेठ पहुंचो जिस्म जेडो वडो हुंदो न उने ते पानी ओतरो वडो दरकार पानी ओतरो घणो उने ते यूज थींदो साईं फरमाइंदा है जमीन ते जेके समुद्र है ये एटलांटिक जो समुद्र अरबी समुद्र हिंदी समुद्र ये सजी दुनिया जा समुद्र गडु करे दरिया गडु करे है नील फुरात सिंधु नदी रावी ब्यास सतलज हेडो सही मुजायो पंजो हिंदुस्तान वाली जेका है गंगा ऐं जमुना ये सब नहरू सब समुद्र मीकाईल जे मथे ते हारजन त फोड़ो बि ज़मीन ते न पहुचंदो बदन ते न गुलावर सुभान अल्लाह हेडो वडो मीकाईल मोहम्मद करीम पजे अखिर सां के नबी मीकाईल न ॾिठो मूं ॾिठो सुभान अल्लाह वो सूर में भूख ॾियण जे लाइ तयारु वेठो सूर फूकींदो न उन में फूक ॾींदो त क़यामत क़ाइम थी उहा सूर बि मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठी साईं फरमाइनि था त मूं सिदरतुल मुंतहा जो वण पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हिकिड़ो वण आहे सिदरा जो जंहिंजूं टारियूं लामूं शाखूं पूरे जन्नत में पखड़ियल आहिनि बेहिश्त जो को बि अहिड़ो बाला खानो नाहे बेहिश्त जी का बि अहिड़ी दरी नाहे दर नाहे जंहिंजे अॻियां सिदरा जी टारी न बीठल हुजे उन सिदरा जे वण जा पन जेके आहिनि उहे हाथीअ जे कननि जहिड़ा आहिनि हाथी ॾिठो अथव न हाथी जा कन हीअं बिखा हेठि नड़कंदड़ हूंदा आहिनि हाथी जे कननि जहिड़ा पन अथसि मेवा वरी अहिड़ा अथसि जहिड़ो मटको मटके जहिड़ा उन ते मेवा आहिनि ऐं उन जे मथां पखीअड़ा अकमकोड़ा उहे उन जे मथां भौर जीअं फिरंदा आहिनि ईअं फिरनि पिया एॾा त सुहिणा पखी हुया एॾा त सुहिणा अल्लाह जा ख़लक़ियल जानवर जीत हुया जेके उन जे सिदरतुल मुंतहा जे वण ते चौधारी फिरनि पिया सुभान अल्लाह बहार जी मौसम में हिकिड़े बाग में तव्हां वञो न बाग में तव्हां ॾिसंदो न त नंढड़ा नंढड़ा जीत सुहिणा सुहिणा पोपट अकमकोड़ा सही मुंहिंजा भौरा बुलबुलूं ॿोलियूं कंदियूं आहिनि बुलबुल पंहिंजो ॿोली कंदी आहे तोता रंग बिरंगी तोता उहे पंहिंजो ॿोलियूं पिया कंदा आहिनि ऐं उहे पखी वणनि ते हिकिड़ी टार खां उॾामी ॿी टार ते वेंदा ॿी खां टी टार ते वेंदा ऐं उन वणनि जे मथां पिया फिरंदा आहिनि साईं फरमाइनि सिदरतुल मुंतहा जो वण ॾिठुमि कंहिं ज़बान खे ताक़त नाहे जो रुॻो हुनजो हुस्न बयान करे सघे एॾो त सिदरा जो वण सुहिणो आहे एॾो हसीन वण उते अल्लाह जी मरबूक हले पई सुहिणा सुहिणा जीत सुहिणा सुहिणा अल्लाह ताला जा ख़लक़ियल मखलूक उन जे मथां गर्दिश करे पई पंहिंजे अखियुनि सां ॾिठुमि एॾो हुस्न ऐं जमाल कंहिं शइ में न हूंदो काइनात जे अंदरि जेको अल्लाह ताला सिदरतुल मुंतहा जे वण में हुस्न ऐं जमाल सिदरत मां यग़शा कोई एतिरी अल्लाह जी मखलूक गॾु थी उहे पखीअड़ा परिंदा एतिरा गॾु थिया जो सिदरा जो वण बि ढकिजी वियो हलियो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था इहे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा सुभान अल्लाह भई हिकिड़ो जन्नत जे अंदरि मदीने
वारे साईं फरमायो त जन्नत जे अंदर हिकड़ी नहर ॾिठम जंहिंजो पाणी खीर खां अछो हुयो, माखीअ खां मिठो हुयो, पेड़नि खां शफ़ाफ़ हुयो, मुश्क ऐं अंबर खां वधीक खुशबूदार हुयो। उहा जेका नहर हुई न, नहर जा जेके किनारा हुया, ॾिसो असांजो लैंड चैनल आहे, इन जे किनारनि ते मातली खां मथे जेको हैदराबाद जी पिचिंग थियल आहे, पत्थर लॻल आहे, उहे आहिनि टुकड़ी, पर किथे अञा ताईं उहा पत्थरनि जी सिरुनि जी पिचिंग थियल आहे। वरी मातली खां हेॾे वरी मिटी आहे, माल हलियो आहे त घेड़ थी विया आहिनि। साईं फरमाईंदा उहा जेका नहर मूं ॾिठी न, उन जे किनारनि ते हीरा ऐं लाल जवाहरनि जी पिचिंग थियल आहे। नहर आहे न, फुलेली आहे न, भावनी आहे, चैनल आहे, हेठि अंदरि वारी हूंदी आहे, कारी मिट्टी हूंदी आहे, कारी मिट्टी हूंदी आहे, पर साईं फरमाइनि था त उन नहर जे हेठों जेका मिट्टी हुई सा मुश्क ऐं अंबर खां वधीक सुरई। ॾिसो नहर जे तले में कोड हूंदा आहिनि, कोड ॾिठा अथव न, सिपियूं हूंदियूं आहिनि, सिपियूं ॿिया चीटड़ा हूंदा आहिनि। साईं फरमाइनि था उन नहर जे अंदरूं मिट्टीअ में हीरा ऐं लाल जवाहर पिया वहनि। उन जे किनारे ते खेमा लॻल हुया, खुशबूदार, उन में फज़ाऊं हुयूं, तंबू लॻल हुया, उन्हनि ते गादेला विछायल हुया ऐं वॾा गोल तकिया विहाणा हुया। हिन किनारे ते हुन किनारे ते पोइ हेॾूं वारा जेके वेठल हुया से परियनि खे ॾिसी ऐं ख़ुशि पिया थियनि। वनज़अना मा फी सुदूरिहिम मिन ग़िल्लिन, उन्हनि जे अंदर में जेका ग़िल ऐं ग़िश हुई, हिक ॿिए जे लाइ रंजिशूं हुयूं, सभई कढी उन्हनि जा सीना पाक करे उन्हनि खे गदन कादेलनि ते रब विहारे छॾियो। उहे टेकूं लॻायूं, वॾे राम असांजे बादशाह पंहिंजे तख़्त ते वेंदा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिब्रील हीअ नहर कहिड़ी, हे माण्हू कहिड़ा। सुभान अल्लाह। जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हीअ नहर आहे जंहिंखे अल्लाह ताला कौसर नालो ॾिनो आहे, कौसर। इन्ना आतैनाकल कौसर, हबीब या कौसर रब तोखे ॾेई छॾी आहे। कंहिं नबीअ खे या कौसर न मिली जेका मदीने वारा तोखे रब अता ऐं हे जेके गादेलनि ते वेठा आहिनि न, हिक ॿिए जे आमो साम्हूं वेठा आहिनि बादशाही सूरत में, हबीब इहे तुंहिंजा असहाबी आहिनि। हे हबशी बिलाल जंहिंखे मके जा माण्हू मारू कढंदा हुया, हे अबू सईद खुदरी आहे, हे सलमान फारसी आहे, हे तुंहिंजे कलमे ॾियण वारा, कुर्बानियूं ॾियण वारा असहाबी आहिनि, जिनखे रब इन मक़ाम ते फाइज़ करे छॾियो। साईं फरमाईंदा हिकिड़ी माड़ी ॾिठमि जेका सची सोन जी ठहियल हुई, सोन जी माड़ी, सोन जी माड़ी, मुश्क ऐं अंबर जा कारा लॻल हुया। सीमट आहे न, सीमट विच में सीमट लॻंदो आहे, सीमट न हो, मुश्क ऐं अंबर लॻल हो। उन जे अॻियां हिकिड़ी नहर पई वहे, उन जो पाणी शफ़ाफ़ हुयो। हिकिड़ी औरत खूबसूरत ॾिठमि जेका उन नहर ते हथ मुंहुं वेही धोए। पुछो त हीअ माड़ी कंहिंजी आहे? या रसूल अल्लाह, हीअ माड़ी तुंहिंजे यार वफ़ादार उमर फारूक जी आहे। कंहिंजी माड़ी आहे? मदीने वारो ॾिसी आयो उन सोने जी माड़ी। अॼु मां सुबुह जो नेट खोली त हिकिड़ो ख़बीस, गंदो, बदशिकिलो
जाकिर हो जाए हज़रत उमर के घटवत पे फारूक आज़म के गालियों पे जे माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह शिकिल होने जी मनहूस जी एड़ी हुई जो लानत पे बसे वजे को पता आई लानत पे जे कितनी याद माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह मुझा दोस्तों मदीने वालों मेरो अखियन सां ॾिसी आयो उमर सोने जी माड़ी जन्नत में साईं फरमाए तो मुझे ख्याल थियो तो बाहर हो तो नहीं कि भला अंदरों सा जेॾी महिल दर ते पहुतुसि त उमर जी ग़ैरत खे यादि अची वई उमर ग़ैरतमंद मथां कावड़ जी छो थो वञे उमर जी ग़ैरत यादि करे मां वापसि मोटियुसि जेॾी महिल साईं जन हज़रत उमर खे ॿुधाई त हज़रत उमर ज़ार रोई चयो अलैका उगार या रसूल अल्लाह मुंहिंजा मोटे त सिर बचन जो तूं मालिक आहीं तोसां मां कहिड़ी ग़ैरत कंदुसि तूं ई त मुंहिंजो मालिक आहीं तूं ई त सदके मूंखे इहे नेमत सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त चौथे आसमान ते इहा ॻाल्हि ॿुधण जहिड़ी अथव मूं अञा ताईं के हदीस जे किताब में इन जो दलील न पढ़ियो आहे हवालो न पढ़ियो आहे पर मुंहिंजा मुर्शिद करीम हज़रत महबूब इलाही बयान कंदा उन्हनि खां ॿुधो हज़रत साईं पंहिंजे खुतबे में बि इहो वाक़ियो बयान फरमायो अल्लाह जे वली बयान कयो ज़रूर किथे पढ़ियो बयान कयो साईं बयान फरमाईंदा जॾहिं मदीने वाला साईं चौथे आसमान ते पहुता सुभान अल्लाह चौथे आसमान साईं फरमाए तो उते चौथे आसमान ते ॾिठो उठल जी कतार वञे थी सुभान अल्लाह हर उठ जे मथां ॿ पेटियूं ॿ संदूकूं हिकिड़ी हिन पासे हुई हुन पासे लॻियल हुई उठ वञनि पिया सुभान अल्लाह मूं पुछो त जिब्रील ही उठनि जी कतार पंहिंजी खुटे ही नथी सुभान अल्लाह खुटे ही नथी सुभान अल्लाह जिब्रील चयो जदा कुर मुखे कतार पई थी हले ईअं ई ॾिसां थो पियो न जो अॻु ॾिठो त हुन पुठ सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिब्रील थोड़े साल हूंदी उठनि जी कतार पई थी हले न अॻु ॾिठो त हुन पुठ ॾिठी अथव साईं फरमाते हिकिड़े उठ खे बीहारियो असां इहो ॾिसण था चाहियूं सुभान अल्लाह उठ हिकिड़ो बीहारियो उन उठ तां हिकिड़ी पेटी लथी साईं फरमाते खे खोलियो सुभान अल्लाह पेटी खे खोलियो त उहा पेटी कुकड़ जे आननि सां भरियल हुई सुभान अल्लाह कुकड़ जे आननि सां साईं फरमाते हिकिड़े आने खे खोलियो हिकिड़े आने खे खोलियो उन हिकिड़े आने जे अंदर पूरी कायनात ज़मीन हुई सिजो चंडो तारा माण्हू या मुल्क हुई हिकिड़ो मेल ते लखे माण्हुनि जो इज्तिमा बीठो हिकिड़ो आलम करे त इंसानो ॿुधो उहो मोहम्मद मुस्तफ़ा अची वियो अॼु जंहिंजी मां तारीफ़ तव्हांखे ॿुधाईंदुसि अॼु उहो मोहम्मद मेराज ते वञी रहियो हिकिड़े आने जो राज़ हुयो अहिड़ा हज़ारे आना हुया हिकिड़े पेतीअ में हर उठ ते ॿ पेतियूं वमा यअलमु जुनूद रब्बिक इल्ला हू रब जे मखलूक खे रब जे लश्करनि खे रब तू ई ॼाणे थो ॿिए कंहिंखे ख़बर ई न आहे हिते हिकिड़े आने जो जान हुयो अहिड़ा त लखे करोड़े आना ॻाल्हि सम्झ में अचे वधी मिन आयातिना असां पंहिंजे हबीब खे हिन जे लाइ मेराज ते घुरायोसीं त पंहिंजूं के निशानियूं ॾेखारियूं साईं फरमाइनि था हिकिड़ा मलाइक ॾिठनि जेके अधु पाणी मां अधु बाहि मां पाणी ऐं बाहि हिक ॿिए जो ज़िद आहिनि करे पानी दोस्त
तू सागो ही ना मां समझो तू गुजारे हो इतना काले हे 15 साल का फौजी जो तो मां सक जा तो एक कबर में वरी की ये मोजो थी वो साजे मां के गोठ में विजु ते पूछा के भाई फकीर अब्दुल अजीज आहे या के ने बुधायो मूंखे हर मेरे ज़हन जे इलाइक़े में वेंदा पुछंदो पुरानो फकीर बाबा साईं जो ही आहे वफ़ात करे वियो के ने बुधायो तो को जेरो आ या वफ़ात करे मां वरी कुल पड़ी पछी अज जो ॾिठो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तों साईं फरमाईंदा त मेरा जवारी रात एड़ा मलाइक ॾिठम जल जो अध बाह जो अध पानी जो सुभान अल्लाह एड़ा फरिश्ता ॾिठम जे रुकू में हां एको रुकू में सॼी ज़िंदगी रुकू में के सजदे में त सॼी ज़िंदगी सजदे में के कूद में त सॼी ज़िंदगी कूद में के तस्बीह पिया पढ़न के तहलील पिया पढ़न पर हर फरिश्ते जे ज़बान ते मोहम्मद जो सलात ऐं सलाम अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल साईं फरमाईंदा अल्लाह जो अर्श ॾिठो कुर्सी ॾिठम आसमान ॾिठम मलाइक ॾिठम न ॾिसण वारियूं शयूं बि रब मूंखे ॾेखारियूं मिन आयातिना पंहिंजे हबीब खे हिन जे लाइ घुरायूं त पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं सुभान अल्लाह हबीब करीम फरमायो त मूंखे जन्नत ॾेखारी वई बेहिश्त में ॾिठम त हिकिड़ी माड़ी आहे जेका शीशे मां ठहियल आहे शीशे शीशे की बाहर वाली के अंदर कोई नजर थे अंदरों में से बाहर नजर थे सुभान अल्लाह जिब्रील ही ये मार के जेला कहिया सुभान अल्लाह रसूलुल्लाह जे में पता जो जरिया मारी नहीं दिया सुभान अल्लाह अल्लाह के जन्मातरी वाला पता जो जे में जरिया मारी शीश मारो जो केड़ियो हिकड़ो मन अताबल कलाम व अतअम ताम माण्हुनि सां ॻाल्हाए त नरम ॻाल्हाए मिठो ॻाल्हाए वणदड़ ॻाल्हाए सुठो ॻाल्हाए जंहिंजी ज़बान में मिठास ऐं माण्हुनि खे मानी खाराए बुखारनि खे खाराए उञारनि खे प्यारे उन मर्द जे लाइ इहा माड़ी जन्नत जी ठाहे छॾी सुठी हुजे मिठी हुजे ऐमान के मानी कराए सुभान अल्लाह क्यों तो ना मुझे ख्याल में अगर हां ये लूण जी लत नहीं हो गया जे को मानू जख्मी नजर के तो हंदा पुड़ी वणो अल्लाह ना के पंहिंजे ज़बान सां नहीं जायो न दुखायो के गार ॾियण गिला करण कंहिंजी दिल आज़ारी करण के गुथो लफ़्ज़ ॻाल्हाइण जंहिंसां उनजी दिल खे सदमो पहुचे ईअं न ॻाल्हायो त पहले तोलो फिर बोलो चओ पहले तोलो फिर बोलो टके थोड़ी ॻाल्हायो कंहिंजी दिल आज़ारी न थी कंहिंखे तव्हांजे ज़बान मां दुख या सदमो न पहुचे ऐं ॿिए नंबर ते सखी जो ज्ञानी करायो चारई पंजे आंगुरियूं पंजे पेटनि हिकिड़ो फ़क़ीर चए फ़क़ीर तव्हांजा ईअं था खाइनि जीअं मींहं का टपड़ अंदरि कपाए खाओ भली पर ॿियनि खे खारायो बख़ील न थियो सखी बणिजो सखावत जंहिंमें हूंदी आहे इहो बानो अल्लाह खे वणंदो आहे रसूलुल्लाह खे वणंदो आहे ऐं जन्नत जी माड़ी जो हक़दार साईं फरमाईंदा इहा काइनात ॾिसंदे ॾिसंदे रब खे
मकान खां ला मकान ते वठी जिते सिर्फ अल्लाह जी ज़ात जो जलवो हुयो न जिब्रील न मीकाईल न इसराफील न इज़राईल न मूसा कलीमुल्लाह न ईसा रूहुल्लाह न आदम सफीउल्लाह न नूह नजीउल्लाह न दाऊद खलीफतुल्लाह न को इब्राहिम खलीलुल्लाह न यूसुफ नबीउल्लाह न यूनुस नबीउल्लाह केर नबी न सिद्दीक न शहीद न वली न मलाइक केर न हो इन्नहु हुवस समीउल बसीर बस उहो ही हिकु हुयो ॾिसण वारो उहो ही हुयो केरो जे हू जो ज़मीन अल्लाह दे मोटाए त अल्लाह ही से पियो अल्लाह ही ॿुधे किथे के से जो त केरो कोड के हो मुखड़ो मोहम्मद अल्लाह किसे पियो मदीने वारे साईं जे पाक जलवे अल्लाह ॿुधे पियो छा पियो ॿुधे जो त केरो हुयो ही कोड जे ॿुधे पियो त छा पियो ॿुधे मदीने वारो साईं ॻाल्हाए पियो अल्लाह पाण ॿुधे वरी हू जो ज़मीर राजे कजे मदीने वारे साईं ॾे त हुज़ूर ही ॿुधनि पिया हुज़ूर ही ॾिसनि पिया त पोइ माना छा थींदी त मदीने वारा साईं ॾिसनि पिया त छा खे पिया ॾिसनि ॿियो त केरु हुयो ई कोन न जिब्रील न मीकाईल न इसराफील केरु न रसूल न नबी सिर्फ अल्लाह जी ज़ात जो जलवो हुयो मदीने वारा ॾिसनि पिया त रब जे हुस्न लाज़वाल जो जलवो हुस्न उलूहियत बेनकाब हुयो मोहम्मद मुस्तफा पंहिंजे अखियुनि सां रब जो दीदार नुरियहु मिन आयातिना असां पंहिंजूं निशानियूं पे ॾेखारियूं थी निशानियुनि खे ॾिसंदे ॾिसंदे मखलूकात खे ॾिसंदे ॾिसंदे ख़ुद ज़ात जो जलवो ज़ाहिर थी वियो मदीने वारो ॾिसे पियो मदीने वारो ॿुधे पियो जे ॿुधे पियो त छा खे ॿुधे ॻाल्हाइण वारो त ॿियो केरु हुयो ई कोन ॻाल्हाइण वारो अल्लाह ॿुधण वारो रसूल फअौहा इला अब्दिही मा औहा को वही कई पंहिंजे बाने खे जेका वही करणी हुई जेके ॻाल्हियूं करणियूं हुयूं से पंहिंजे बाने सां ॻाल्हियूं कयूं उन्हनि ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुमि सुभान अल्लाह ॿुधंदव बेशक हिकिड़ी ॻाल्हि अल्लाह फरमायो महबूब तुंहिंजे उम्मत सां हिकिड़ी महिरबानी थो कयां जॾहिं बि तुंहिंजो को उम्मती चङे कम जो इरादो कंदो त अजुर ॾेई छॾींदो नियत कंदो सुठे कम जी नियत कंदो अजुर ॾेई छॾींदो वरी जे उहो कम कंदो ॾहूण खां 700 भेरा ताईं वधीक अजुर ॾींदो हाणे 15 शाबान मथो आई खड़ी आहे दिल में इरादो कई नियत कई त हेल 15 जी रात सॼी रात जागंदुसि नफ़िल पढ़ंदुसि ज़िक्र कंदुसि इबादत कंदुसि दिल में नियत कई रब फरमाईंदो मलाइको सवाब लिखो न पकड़ा अजुर लिखो शाबान जो महीनो ही न बीठो आहे चंड ही न बीठो आहे अॼु लिखो सुभान अल्लाह नियत कई त मुंहिंजो मेराज वारी रात वाहिगुरू जो हुकम जे हक़ में लिखो सजन वरी 15 शाबान अची वई रात जागियो नफ़िल पढ़ी इबादत कई जेतिरो दिल सां कंदो न 10 गुना 20 गुना 40 50 700 गुना वधीक जो सवाब मिलंदो जेतिरो दिल सां इबादत पोइ तव्हां अॼु नियत कई वधे शबान मल्हाइण जी इंशाअल्लाह पर नियत अथव या नियत में रोलो अथव सची ॿुधाइजो मारी वारो जे नियत में रोलो थी त ॿुधाए चंड में रो न आहे न 15 शाबान जाॻो इबादत करणी तव्हांखे दावत ॾियां थो 15 शाबान हलिजो फज़ला दिलबर शरीफ़
इंशाअल्लाह वरी मथो रमज़ान बायो कड़वा सुभान या वने तो करे छॾियो इंशाअल्लाह रमज़ान मल्हाईंदासीं इंशाअल्लाह तरावी पढ़ंदासीं इंशाअल्लाह रोज़ा रखंदासीं इंशाअल्लाह फ़क़ीरियत इंशाअल्लाह अल्लाह ताला जल शान असां सभिनी खे सुठो नियतूं नसीब फरमाए इस्लाह फरमाए।